हालानी जे तारीख़ी शहर में हिंदुनि जे तारीख़ी मंदर में हर साल जियां हिन साल भी अप्रैल जी 12, 13, 14 तारीख़नि ते लॻंदड़ वैसाखी मेले जूं तक़रीबूं शुरू थी वियूं आहिनि। बाबा स्वरूपदास जे नाले सां मंसूब मंदर में सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां यात्रियुनि जे अचण जो सिलसिलो शुरू थी चुको आहे। वैसाखी मेले में नौजवान ॾोंकनि ते रक़्स करे वैसाखी जो इफ़्तिताह करे छॾियो। इन मौक़े ते मंदर जे मुखी राजकुमार कंडियारवी मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त मंदर में आयल परे परे खां महिमाननि लाइ 3 ॾींहंनि जे रहण जो बंदोबस्तु, क्वार्टर, थधा पाणी, बिजली, सोलर समेत भंडारे जो मुकम्मल बंदोबस्तु कयो वियो आहे ऐं खेनि जी जान माल जी हिफ़ाज़त लाइ पुलिस जा सख़्त इक़दाम खयल आहिनि। हिननि वधीक ॿुधायो त वैसाखी मेले में 3 ॾींहं नौजवान लाइ राग रंग भगत ऐं ॿारनि लाइ मैजिक शो जो पिणु बंदोबस्तु थियल आहे। हिन खां अलावा मिठाइनि, सामान जे स्टॉलनि सां गॾोगॾु ॿारनि जे लाइ झूलनि, चोडेलनि जो पिणु बंदोबस्तु कयो वियो आहे। हिते किथां खां आया आहियो ऐं मेले में अची करे छा महसूस कयो? बेसिकली मां आहियो हलानी कराची मां आहियां, पर मुंहिंजा जेके वॾा आहिनि हलानी खे बिलोंग करनि था पिया। असां हर साल हिते ईंदा आहियूं। 12, 13, 14 तारीख़ बैसाखी जो सुठो मेलो लॻायो वेंदो आहे। हिते परे परे खां माण्हू अचनि था, यात्री अचनि था पिया। उन्हनि जे लाइ खाधो माना भंडारे जो हिसाब किताब बि रखियल आहे, रहाइशी प्रोग्राम बि रखियल आहे। हर शइ असां हुन में प्रोटोकॉल ॾियूं था पिया, सिक्योरिटी प्रोटोकॉल ॾियूं था पिया। कंहिं बि क़िस्म जी हिते ग़लति शयूं न थींदियूं, सभु उन्हनि खे प्रोवाइड कयूं था पिया त बहितरीन तरीक़े सां इंजॉय कयो वञे सभिनी खे। मुखी राजकुमार, मैनेजिंग ट्रस्टी, हलानी दरबार। जीअं त साईं इहा असांजो वैसाखीअ जो मेलो आहे। हर साल जेको आहे 12, 13, 14 अप्रैल ते जेको आहे असांजी इहा तारीख़ ॿधल आहे ऐं हर साल जेको आहे इन ई तारीख़ ते जेको आहे असांजो वैसाखी जो मेलो लॻंदो आहे। उन खां अलावा असां हिते जेके बि असां वटि 50 खां 60 रहाइश जा कमरा आहिनि, जेको बि हिते असांजो ॿाहिरि महिमान ईंदो आहे उनखे असां फैमिली वारे खे हिकु रूम जेको आहे असां अलाट कंदा आहियूं। ऐं उन खां अलावा असां वटि जेका बि SSP साहब जी जेका आहे असांखे फुल जेको आहे प्रोटोकॉल मिलियल आहे ऐं उनजो बि जेको आहे असां सुठो इंतिज़ामिया जो ताउन हूंदो आहे। असां सां फुल इंतिज़ामिया ताउन कंदी आहे ऐं जेके महिमान आहिनि उहे बि हिते असां वटि जेके बि ईंदा आहिनि पंहिंजी बासूं बासे वेंदा आहिनि। जेके बासूं ॾियण ईंदा आहिनि, जेका जंहिंजी दिलि जी तमन्ना हूंदी आहे उहा हिन तरह ते पूरी थींदी आहे। साईं हिन असांखे वैसाखी मेले ऐं बाबे स्वरूपदास जी दरबार जे बारे में कुझु ॿुधाईंदा? जीअं त हे जेको वैसाखी मेलो आहे पुराणो ऐं तारीख़ी हिकिड़ो मज़हबी त्योहार आहे, ख़ुशियुनि जो त्योहार आहे, जेको हर साल 12, 13 या 14 अप्रैल ते मल्हायो वेंदो आहे। ऐं हे हिकिड़ो सवे साल पुराणो त्योहार आहे जेको सॼे दुनिया में मल्हायो वेंदो ऐं ख़ासि करे पंहिंजे सिंध में जेको आहे साईं स्वरूपदास जी दरबार में मल्हायो वेंदो वञे। ऐं इन खां काफ़ी पहिरियां बि गादी नशीन रही चुका आहियां ऐं साईं स्वरूपदास बि गादी नशीन हुयो, उन खां बि पोइ ॿिया गादी नशीन गुज़री चुका आहिनि। ऐं हे जेका मौज मस्ती मेले जी अञा उहा ई बरक़रार आहे ऐं परे परे खां माण्हू अचनि था, मेले ते हाज़िरी हणनि था। ऐं हिते जेका ट्रस्ट जे तरफ़ां जेका इंतिज़ामिया आहे पंहिंजा दरबार साहिब हालाणी जी, उनजे तरफ़ां महिमाननि लाइ, यात्रियुनि लाइ जेके बहितरीन इंतज़ामात कया वेंदा आहिनि। खाइण पीअण जो बंदोबस्तु कयो वेंदो आहे ऐं उन सां गॾु रिहाइश जो बंदोबस्तु कयो वेंदो आहे। इन सां गॾु जेका असांजी हिते इंतिज़ामिया आहे, पुलिस जेका आहे उहा बि असां सां भरपूर ताउन कंदी आहे। सिक्योरिटी जा बहितरीन इंतज़ामात कया वेंदा आहिनि ऐं उन इंतज़ामात मां असां ॾाढा मुतमइन आहियूं। वैसाखी मेलो मतिलबु जीअं त हर साल वांगुरु 12, 13, 14 अप्रैल ते लॻंदो आहे। हिते हिंद सिंध माना दीवान ईंदा आहिनि, हिंद कुझु का यात्री पंहिंजी सॉरी जेका मन्नत हूंदियूं आहिनि उहे हर कंहिं जूं माना पूरी थींदियूं आहिनि। यात्री करे शरीक थी पंहिंजी माना मुरादियूं पूरी थींदियूं आहिनि। दीवान हिते शरीक थी पंहिंजो सवाब हासिल कंदा आहिनि। दीवान माना सक्कर, कराची, हैदराबाद, दीवान इंडिया मां बि यात्री ईंदा आहिनि दरबार में शरीक थी पंहिंजो माना भाग हासिल कंदा आहिनि।